घोटकी जे तारीख़ी शहर कादरपुर में नाई मुहर्रमुल हराम जे मरकज़ी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह सलीम शाह बुखारी मां बरामद कियो वियो आहे। जुलूस जी सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख्त कया विया, जॾहिं त कादरपुर शहर जे मेन चौक ते मजलिस अज़ा बर्पा कई वई। रिपोर्ट करे रहियो आहे मुश्ताक शाही लगारी। करबला जे शहीदन की याद में मजलिसनि ऐं अज़ादरनि जो सिलसिलो पूरी दुनिया जियां घोटकी जे नंढनि वॾनि शहरनि में भी जारी आहे। घोटकी जे तारीख़ी शहर कादरपुर में करबला जी शहीदनि के भेटा पेश करण लाइ 9 मुहर्रम राम जो मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाह सलीम शाह बुखारी खां बरामद थियो, जेको मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदो कादरपुर मेन स्टॉप ते पहुतो, जिते मजलिस मुनक़िद कई वई, जंहिंखे मौलाना पलवान अली संगड़, मौलाना माशूक अली संगड़ ऐं साबिर अली चांडियो ख़िताब कयो। उन मौके ते मजलिस में शरीक अज़ादरन सबील हलंदड़न ऐं डीएसपी घोटकी हाफिज अब्दुल कादर चाचड़ आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जो गलो चुमदा हा, सीनो चुमदा हा ऐं रोईंदा हा। पुछण वारनि पुछो सरकार तव्हां रोईंदा छो हो? नवासो आहे कि सन 61 हिजरी में मुंहिंजे इन नवासे खे मैदान करबला में पुठो वेंदो, शहीद कयो वेंदो। उन्ही जी यादि खे मल्हाइण जे लाइ असां सभु हिते गॾु थिया आहियूं, मदीने जी हुरमत खे, काबे जी हुरमत खे बचाइण जे लाइ ऐं उन्ही खे बाक़ी रखण जे लाइ करबला जो रुख़ कयो ऐं करबला में शहीद थिया 10 मुहर्रमुल हराम सन 61 हिजरी। इहो चयो जॾहिं बि इस्लाम ते वक़्तु अचे त मोहम्मद जो नवासो, मोहम्मद जो वारिस हुसैन हर दौर में हर यदीदियत जे मुक़ाबले में ईंदो। सन 61 हिजरी में इमाम हुसैन अलैहिस्सलाम करबला में यदीदियत के हमेशा जे लाइ ख़त्म करे इस्लाम के ता हयात ऐं ज़िंदगी अता कई। अल्हम्दुलिल्लाह ही जेका सबील हर साल जी आणंदा आहियूं, ही शोदाए करबला जी याद में लगाई वेंदी आहे। जिथे करबला में पानी बंद कयो वियो, असां उन जी याद में लगाई वेंदा त हर मुसलमान ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजे वसहार जेके भी ॻोठनि में शहरनि में सबीला लॻाइनि, ताकि उन्हनि खे असल सवाब मिले ऐं पाण खे भी सवाब मिले। साईं 9 मुहर्रमुल हराम ते मजलिस थींदी आहे, मजलिस खां पोइ अलम पाक कयो वेंदो आहे। उन जे लाइ असां घोटकी पुलिस जे तरफ़ों सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि। 3 सब इंस्पेक्टर आहिनि, हिकिड़ो इंस्पेक्टर ऐं पंहिंजो 3 ASI ऐं उन सां गॾु 40 जवान जेके आहिनि। हिन जे अॻियां पुठियां सॼे खॿे जेको आहे पुलिस मुक़ररु कई हुई आहे। निहायत ई बहितरीनु इंतज़ामात कया विया आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला अलाह कंदो ख़ैर ख़ैर सां जेको आहे थी वेंदो। मजलिस खां पोइ अज़ादरनि पारां या हुसैन या हुसैन जूं सदाउनि ते सीनाज़नी करे अज़ादारी कई वई, जंहिं खां पोइ मौलाना पलवान अली संगड़ इमामनि जे अलम खे बुलंद कयो ऐं उम्मत मुसलमाननि लाइ ख़ुशीसी दुआ पिणु घुरी वई। उन मौके ते पुलिस ऐं अल महदी स्क्वाड पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्त कया विया हुआ, जॾहिं त जुलूस जे गुज़रंदड़ रस्तनि ऐं चौकनि ते मिठे पाणी ऐं शरबत जूं सभिनियूं पिणु लॻायूं वयूं हुयूं। कैमरामैन फरीद मलिक सां गॾु मुश्ताक शाही लगारी, आवाज़ टीवी न्यूज़, घोटकी, कादरपुर।